इहो कंदो बेड़ा पार थव सचो सतराम। इहो दानी दातार थव सचो सतराम। अर्थ सच्चा सतगुरु ही हिन भवसागर खां पार लगाइन था ऐं उहे ई नामदान ॾेई परम पिता परमेश्वर सां मिलाइन था। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त सचो सतगुरु ई हिन दुनिया रूपी जंजाल मां कढी प्रभु सां मिलाए थो ऐं पंहिंजे नाम जो दान ॾेई सिमरन सम्झाए धाम ते पहुचाए थो, जंहिं ते पहुचण सां इंसान ने ईश्वर हिकु थियो वञनि। मिसाल, हिकु दफ़े सच्चा सतगुरु साईं सतरामदास साहिब जन रोहिड़ी खां साधबेले ॿेड़ी ते वञी रहिया हुआ त ॿेड़ी कुन पाणी जो ऊनो ऐं मोतमार घेरो में अची वई ऐं सभिनी जे मथां मौत जा बादल छाइण लॻा ऐं परेशान थियण लॻा ऐं साईं जन खे वेनती करण लॻा त तव्हां जहान जा मालिक आहियो, अॼु हिन आफ़त खां बचायो। सचे सतगुरु साहिब जन मुश्किंदे तपाशन जो प्रसाद दरियाशाह में विधो ऐं चयो त ॿेड़ी खे कुझु बि न थींदो। संतन जो चवण, ॿेड़ी जो कुन खां ॿाहिरि पवण, ॿेड़ी निकिरण ते साईं जन फरमायो त जहिड़ी तरह हिन नासवंत ज़िंदगी लाइ एतिरा परेशान थिया आहियो, अगरि अहिड़ी तरह उन ई प्यारे प्रभु खे पाइण लाइ ॿाॾायो त ही ॿेड़ी जेका दिनीवी नदी मां निकिती आहे उन्हनि सां गॾु तव्हां बि ही भव सागर पार करे वञो ऐं पोइ तव्हां तां सभु ख़ौफ़ ख़तमु थी वञनि ऐं मालिक सां मिली हिकु थी वञो। इहो ईश्वर जो अवतार थव सचो सतराम। सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ रग रग में वसंदड़ सच्चे सतगुरु ऐं ईश्वर में कोई भेद न आहे। हमेशा सदाई दाइमो कायम प्रभु जो सिमरन कंदो रहो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में सम्झायो वियो आहे त सच्चे सतगुरु ऐं परम पिता परमात्मा में को बि भेद न आहे। ॿिन्ही खे हिकु करे सम्झ, तंहिं करे प्यारा हमेशा राम राम ऐं सचो सतराम जो सिमरन कंदो रहो। सचो सतगुरु ई उन ई प्रभु सां मिलाइण जो माध्यम बणिजे थो। सतगुरु खां सवाइ जग ऊंधा आहे। कबीर साहिब जॾहिं प्रभु जो दर्शन पातो त पंहिंजे सतगुरु खे ईश्वर सां गॾु ॾिठाई, तॾहिं मुंझी पियो त अॻ में कंहिंखे नमस्कार कयां, सचे सतगुरु खे या उन प्रभु खे। तॾहिं चयाई, कबीर गुरु गोबिंद दोनों खड़े, किसके लागू पाओ, बलहारी गुर आपणे जो गोबिंद देव मिलाए। याने गुरु ऐं ईश्वर गॾु बीठा आहिनि, मां पहिरियां ई कंहिंखे नमस्कार कयां। तॾहिं चयाई त पहिरियों हक़ सतगुरु जो आहे, जंहिंजी मार्फत मां प्रभु जो दर्शन पातो, उन ई खां सवा मुंहिंजो हिते पहुचण मुहाल हो। सो सचे सतगुरु ऐं ईश्वर में भेद न रखण घुर्जे। इहो परे उपकारी थव सचो सतराम। इहो कृष्ण मुरारी थव सचो सतराम। इहो बिरज बिहारी थव सचो सतराम। इहो मोहन मुरारी थव सचो सतराम। जेको ईंदो हिक वारी थव सचो सतराम। जंहिंजे दर्शन सां बहारी थव सचो सतराम। मिटींदो मन जी मुंझारी थव सचो सतराम। सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ
ईश्वर उपकार करे सचे सतगुरु जे रूप में पंहिंजे प्यारनि खे सही राह ते हलाए थो ऐं पंहिंजे आत्मक कशिश वसीले पंहिंजे प्यारनि खे पाण ॾांहुं छिके लीन करे थो। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में ॼाणायो वियो आहे त हर जीव जो भलो चाहियो ऐं करियो, सुठा कम करियो ऐं कृष्ण वांगुरु पुरकशिश बणिजो, जीअं हर हिकु तव्हांखे कर्म योगी सम्झी महसूस करे ऐं पंहिंजो सम्झी दुखियनि बीमारियुनि बुखियनि बेसहारनि जा साथी बणिजो। ॿिए जो दुख पंहिंजो सम्झी दूर करियो ऐं ॿियनि खे ख़ुशी ॾेई पाण ख़ुशि रहो। मतिलबु त ॿिए खे सुखे रखण लाइ हर तरह जा जतन करियो। मिसाल, सचे सतगुरु साहिब जन वटि मीरपुर माथेले जा रहंदड़ नंदूमल मोहनमल ॿ भाइर आया, जिन शरण अची अर्ज़ु कयो त सचा पातशाह असां तालके पंचायत वटि ॾोही साबित थिया आहियूं। असां ते न्याणी संग जो ॾोही सूरत में ॾंड रखियो वियो आहे। असां वटि न्याणी न आहे जो ॾेई सघूं, उन ई करे पंचायत असांखे न्यात मां लाहे छॾियो आहे। तव्हां खां सवाइ असांजो को बि इजो आसरो न आहे। असां तव्हां वटि ईश्वर जो नालो खणी आया आहियूं। असांखे बेइज़ती जी ज़िंदगी खां निजात ॾियारे इज़त सां रहण लाइ ॿियनि जहिड़ो करियो। साईं जन उन्हनि जे अर्ज़ु करण ते मीरपुर माथेलो पंचायत वटि विया, पर पंचायत संग खां सवाइ नाबरी वारी। तॾहिं सचा सतगुरु वापसि तिरड़की साहिब आया ऐं पंहिंजी न्याणी सां खणी मीरपुर माथेले पहुता ऐं पंचायत खे चयऊं त असां संग खणी आया आहियूं। तालके पंचायत जो मुखी वापरमल, जेको हयात पिताफी जो रहंदड़ हो, तंहिं गुरूर खां चयो त भगत साहिबु पंहिंजो संग खणी असांखे धड़का थो ॾी छा? तॾहिं साईं जन वराणियो त तव्हांजो कमु संग सां आहे। हिकु ॻाल्हि करे फ्री था वञो, ॿ ज़बानूं नांग खे थींदियूं आहिनि। तूं त को मिर्गी लॻो आहीं जो पंहिंजी ज़बान ते बि नथो हली। साईं सचे सतगुरु साहिब जन जो चवण ऐं मुखी खे मिर्गी लॻण, पोइ त सभिनी सचे साईं खां माफ़ी वरिती ऐं बग़ैर संग ॾियण जे उन्हनि भाइरनि खे ॻंढे छॾियो। साईं जन वराणियो त असांखे पंहिंजी परवाह न आहे त को कुझु बि चवे, पर मुखी साहिब जेके ईश्वर लाइ लफ़्ज़ किताब आंदा त तव्हां वटि को ईश्वर जो नालो खणी अचे ऐं तव्हां वतो मालिक खे रुलाईंदा, तॾहिं असां खां उन जी बेइज़ती सठी न वई त जेको पंहिंजे प्रभु जो न आहे उन जहिड़ो दोज़गी को बि न आहे। तॾहिं असां खां सहज सुभाउ इहे लफ़्ज़ निकिता। उन ई मां असांखे उहा ॼाण पवे थी त साईं जन परोपकार ॿिए जी भलाई लाइ केतिरी न क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु रहंदा हुआ, जो पंहिंजी न्याणी बि क़ुर्बान करण लाइ तयारु थी विया, पर मालिक जे नाले जो निरादर बर्दाश्त न कयऊं। असांखे बि घुर्जे त सचे सतगुरु साहिब जन जो सहारो वठी मालिक जो सिमरन करियूं ऐं सचे सतगुरु या मालिक जे नाले जे शान में कोताही या निरादरी बर्दाश्त न करियूं।